أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم تسليما अल्लाह पाक जे हिन एहसान अज़ीम जी ॿिन्ही जहान जे सरदार जे आमद ते ख़ुशी करण जी तव्हां खे मुबारकूं हुजनि। फ़कीर मोहम्मद इस्माइल खे जंहिं सुहिणी महफ़िल ते सजाई आहे असां तव्हां सभिनी खे आशिकान रसूल अदब ईमान वारनि खे मौक़ो मिलियो आहे। इन खुशी करण ते अल्लाह पाक तव्हांजा दुख दर्द दूर फरमाए। जेको भी हे खुशी कंदो आहे जंहिंजो ताल्लुक नफ्स सां नाहे दुनिया सां नाहे हिन खुशी करण जो ताल्लुक अल्लाह ताला ऐं उनजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेका शइ सिर्फ़ अल्लाह जे ख़ातिर ऐं उनजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातिर कई वेंदी आहे उनजी मक़बूलियत यकीनी हूंदी आहे। त हे जेको मीलाद शरीफ़ जो वाक़ियो आहे मौक़ियो आहे ख़ुशी जो हे जेको अजीब मौक़ियो आहे पंहिंजा सोना इहा विलादत बा सआदत सजण जी तशरीफ़ आवरी हिन काइनात खे रंग लॻण का भी दुनिया जी नेमत जेका रब ॾों मिलियल आहे या ॿी का नेमत आहे हिन नेमत जो मुक़ाबिलो नथी करे सघे। छो अल्लाह हिन जो ईगो ख़तम कर ऐं हिकिड़ो आवाज़ करे पर वो ॾाढिया करे करीमन खां अॻ में ऊंदहि उहा ऊंदहि या नहीं त सिज कोन भरंदो सिजो भरंदो चंडो भरंदो पर दिलियुनि में ऊंदहि अकुल में ऊंदहि अल्लाह पाक जे सुञाणप कान हुई अल्लाह जी जाइ ते बुतनि जी पूजा हुई ज़ुल्म हो इंसानियत कोन हुई जानवर जेके हिन बगड़ भी पंहिंजे बचड़नि खे ॿियनि खे खाईंदा पर बचड़नि खे प्यार ॾींदा इंसान थी करे अशरफुल मखलूकात थी करे जेरे न्याणियूं जेरियूं पूरे छॾींदा एडी ऊंदहि ऐं काबतुल्लाह शरीफ जेको ईअं करे समझो त पहिरियों घर आहे उन सचे अल्लाह पाक जो उन में 360 बुत रखी छॾिया इहा ऊंदहि अल्लाह ताला फरमायो त वइन कानू मिन क़ब्लो लफी दलाल मुबीन हिन मुंहिंजे महबूब जे तव्हां खे मिलण खां अॻ में त तव्हां सभु गुमराही में हो तव्हां खे न अल्लाह जी ख़बर ही न तव्हां में इंसानियत हुई न तव्हां में अखलाक हो न तव्हां जूं आदतूं भलियूं हूं न तव्हांजा कम भला हा ऐं उन्हनि गंदनि कमनि कुफ्र ऐं शिरक जे करे तव्हांजी क़ब्र भी बाहि हुई त तव्हांजी क़यामत भी बर्बाद हुई। इहे सभु एहसान सरकार जे अचण सां थिया जेकॾहिं को रुगो घर सफ़ा करे ॾेई या को बचड़ा पढ़ाए क़ाबिल करे ॾेई या दुनिया जो को कम ठाहे ॾेई त भी उहो माण्हू विसरंदो नाहे अदाम जी ज़िंदगी ठाहे वियो हेॾा माथे एहसान कयईं सोढ़ा मदीने जो साईं त ज़िंदगी भी ठाहे वियो त क़ब्र भी ठाहे ॾिनई त क़यामत भी ठाहे ॾिनई इन खां मथे ॿियो कहिड़ो एहसान थींदो अदा माण्हू दुनिया जे इन्हनि ते ख़ुशियूं कनि ऐं मोमिन जेके हिन मदीने जे साईं जे आमद वारे एहसान ते बिरादरान इस्लाम इहा आमद भी वॾी अजीब सरकार जी विलादत जंहिंजा तज़किरा थींदा आहिनि मीलाद शरीफ़ में असुल जो मतिलबु इहो हूंदो आहे त महबूब जे विलादत जूं ॻाल्हियूं छा छा थियूं बुत ऊंधे मुंहुं किरी पिया बुत जन खे ख़ुदा कयो उहे टंगिया पिया हा उहे ऊंधे मुंहुं पाण ई किरिया ऐं किरण सां टुकड़ा टुकड़ा थी विया
जेको वॾो बुत हो उहो जॾहिं किरियो त उन जे वात मां आवाज़ पियो निकिरे त सैयदा अम्मा आमना जे घर अॼु उहो महबूब अची वियो आहे जेको रब करीम जी मारिफत दिलयुनि खे ॾींदो, हिन कातला खे बि पाक कंदो त इंसाननि जे दिल जे काबे खे बि पाक कंदो। मुंहिंजा सोना इहा वॾी ॻाल्हि आहे जो उन टाइम में जेको आहे हिकिड़ो आतश कंदा हूंदो, मजूसी हूंदा हुआ जेके बाहि जी पूॼा कंदा हुआ, पोइ हिकिड़ो बाहि जो घर ठाहे रखियो हुअऊं, उनखे विसरण न ॾींदा हुआ। हाणे जेके पंहिंजो ख़ुदा सम्झनि त सम्झे थो त उनजी केॾी कंदा हुआ काठियूं, हर वक़्तु उनजो इंतज़ाम उहो ॿरंदो रहंदो हो। पोइ मींहं पवनि, केॾियूं बि बरसातियूं पवनि, कड़ा पवनि, अंधारियूं अचनि, त बि उनखे विसरंदो न हो, एॾो वॾो करे ॿारियो हो। महबूब दुनिया में ईंदा विया त ठुड ठुप घड़ी में विसरी। सचो नबी आयो, अल्लाह पाक जे सुञाणप ॾियण वारो आयो। ऐं ॿियो वरी छा हो, हिकिड़ी नदी हूंदी हुई, उहा ख़ुश्क थी वई, उनजी बि पूॼा कंदा हुआ, पर मुल्क में उते अरबुस्तान शरीफ़ में उते वरी ॾुकर हो, ख़ुश्क साली ही, अबा पाण ई वण सावा थींदा विया। पाणी खां सवा कीअं साओ थींदो आहे, उन साल खे रहमत जो साल सॾींदा हुआ। अल्लाह ताला जे हिन एहसान ते चरंद परंद जानवर दरंदा मच्छूं सभु हिक ॿिए खे मुबारकूं पियूं ॾियनि। कहिड़ियूं मुबारकूं पियूं ॾियनि त सभिनी जहाननि ते रहमत करण वारो पुॼी। मुंहिंजा अदा हे महीनो जेको आहे, हिन महीने जे अचण सां मोमिन ख़ुशियूं कंदा आहिनि, कुदरती ख़ुशी ईंदी आहे। उनजो मिसाल ॾियां, हाणे ॾिस, हे असां हिन खे मीरपुर माथेले वारो पासो छॾींदा आहियूं, जरवारनि जे भरिसां। लाड़काणे में बि मीलाद आहिनि, सखर में बि मीलाद शरीफ़, पंजाब में बि मीलाद शरीफ़ हलनि था, बलोचिस्तान में, सरहद में बि आहिनि, KPK में मता सम्झे त उते कोन्हनि, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि आहिनि। भला हिननि सभिनी खे सेखारण केरु थो वञे, ॾसण केरु थो वञे। हाणे अॼु देखो मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पुछां थो, बहार ईंदी आहे न, बहार, त बहार में वण सावा थींदा आहिनि, गुल फुटंदा आहिनि, वण जेके आहिनि बाग जेके हूंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो हिकिड़ो वण साओ थींदो आहे। पर बहार ईंदी, वण खे पाण ई ख़बर पवंदी आहे त बहार आई, हाणे मां साओ थींदुसि। हुनखे माली ॿुधाइण कोन वेंदो आहे, बागाई ॿुधाइण कोन वेंदो आहे, कुड़मी ॿुधाइण कोन वेंदो आहे। हवा तुंहिंजा बाग थी, हाणे वण तूं साओ थींदे, तोते पन ईंदा, तोते गऊंच ईंदा, तोते हाणे मेवा फुटंदा, तुंहिंजा टारियूं सायूं थींदियूं, सुहिणो लॻंदे। न न, बहार ईंदी आहे, हुनखे ख़बर पवंदी आहे। रबीउल अव्वल शरीफ़ ईंदो आहे त सुन्नी खे पाण ई ख़बर पवंदी आहे, अहले सुन्नत वल जमायत वारनि खे। त अदा अॼु उहो महीनो अची वियो आहे जंहिंजी काइनात ख़ुशियूं मल्हाईंदी। पोइ वॾे जोश सां, जोश ख़रोश सां, मोहबत सां मजलिसूं कंदा, जलसा कंदा। मुंहिंजा सोना राति जो लाइटिंग कंदा, मौलूद पढ़ाईंदा, वाइज़ कराईंदा, ताम भला कंदा, कपिड़ा भला कंदा, झंडियूं खणी मरहबा मरहबा कंदा। जाॾे काॾे हिकिड़ो अजीब समा हूंदो, दिलयुनि खे पियो वणंदो, घिटियूं पियूं बहकंदियूं, घर पिया चिमकंदा ऐं जलसा पिया थींदा। पोइ माण्हू पुछंदा छा आहे, सम्झण वारनि खे त ख़बर आहे, आशिक़नि खे त महबूब जी आमद आहे, हिकिड़नि खे वरी तकलीफ़ थींदी। पोइ उन्हनि खे छो तकलीफ़ थींदी आहे, हाणे इहो तूं पाण सम्झ। चवंदा आहिनि त जॾहिं मदीने जा सोना साईं आया हुआ त शैतान रड़ियूं कयूं, हदीस शरीफ़ में अथव, सीरत मुबारक में, छो रड़ियूं कयूं हुई, वॾियूं दाहूं कयूं हुई। चयईं त अॼु बाबा मुंहिंजे पोरिए खे विञाइण वारो आयो आहे। हाणे शैतान जो पोरियो कहिड़ो आहे, डटा सटा ॾेई, हाणे असां निमाज़ पढ़ी त हिकिड़ा वरी न पिया पढ़नि, इहे बीठा हा, इहो शैतान जो पोरियो आहे। निमाज़ गुस्साए पक सम्झ त अंदर में चकड़ो हणी वियो थी। हाणे जेसि ताईं चक छुटे तेसि ताईं उन चकर में हूंदो। कुकड़ वेठाई, रोज़ा छॾियई रमज़ान जा, गारियूं ॾिनई, किन कई, जेको बि किनो कमु करे त शैतान न हूंदो आहे। पर जंहिं महिल उहो चको हटंदो ई न, पोइ चवंदे मां मस्जिद ॾे वेंदुसि, निमाज़ पढ़ां, मां क़ुर मजीद पढ़ां, मां ज़िक्र पढ़ां,
कंहिं अल्लाह वारे ॾे वञा पोइ शैतान इहे कम इन करे कराईंदो आहे जो इन्हनि कमनि वारो माण्हू दोज़ख में वेंदो आहे। हिकिड़ो माण्हू नांग पकड़ींदो, उनजो धंधो नांग पकड़ण, नालो हूंदो सो बचायो। पोइ हिकिड़े दफ़े कंहिं पुछियोसि अदा तूं छा कंदो आहे? चई त मां नांग पकड़ींदो आहियां। चई नालो छा थी? चए बचायो। चए तूं बचेई कोन, ज़रूरु चक पाईंदे। त मां जा सोना हे शैतान जो कमु आहे, असांखे बेश्त न रंडाए। छो त शैतान जन्नत मां बेश्त मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जे करे निकितो। अल्लाह फरमाए सजदो कर, शैतान न कयो, रब तड़े छॾियुसि। उन वक़्त खां वठी दुश्मनी आहे शैतान जी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद सां। ऐं क़ुरान उनखे बयानु कयो आहे त शैतान रड़ियूं कयूं हूं त मां माण्हुनि खे वञी दोज़ख ॾे पुॼाईंदुमि, मदीने जो साईंदो, कढियूं वरी बिश्त पुॼाईंदुमि। महबूब जी आमद जेका आहे पूरे आलम इस्लाम जे लाइ ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं इहा ख़ुशी जाइज़ आहे। इहा ख़ुशी जेका आहे मुस्तहब आहे। हाणे मुस्तहब शइ खे तव्हां सम्झो या न सम्झो, अहिड़ो कमु जेको इस्लाम जे अंदरि दीन जे अंदरि तूं करें त सवाब थिए, नथो करें त ॾोह न थी। पर यार सची पुछे न, आशिकनि वटि ईअं आहे जे मदीने जे साईं जी आमद जी ख़ुशी नथो करे त वॾो ॾोह थो करे। अड़े अहिड़ी ख़ुशी नथो करे, बाक़ी ॿियूं ख़ुशियूं छा धूड़ पाईंदियूं छा? सभु ख़ुशियूं हिन ख़ुशी जे सदके हिन। सरकार जो उम्मती रब न करे हा त क़ुरान वणे हा छा? ॾिसे थो त ईसाई यहूदी त क़ुरान मजीद खे चवंदा त साड़ियूं। इस्लाम जा दुश्मन, मस्जिद जा दुश्मन, काबतुल्लाह शरीफ जा दुश्मन, जेका शइ रब खे वणे, इस्लाम रब खे वणे थो। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह फरमाए थो मांखे पसंदि दीन इस्लाम आहे। उन्हनि खे नथो वणे छो? सरकार जा उम्मती न बणिया आहिनि। ऐं जेको उम्मती आहे भली गुनहगार हुजे, भली ऐबदार हुजे, त बि दीन त वणंदुसि न सोना। क़ुरान शरीफ त वणंदुसि न। चोर ॾिसंदो आहे चोरी कंदा आहिनि, पर पोइ बि काथे क़ुरान मजीद ॾिसंदा त उते वरी चवंदा अदा क़ुरान। छोकिरा ॿार कढी पोइ चवंदो अदा क़ुरान मजीद आयो आहे, यादि आहे त क़ुरान शरीफ पियो आहे। इहो क़ुरान जो अदब छो आहे? जहिड़ो तहिड़ो आहे, गुनहगार आहे, पर महबूब जो उम्मती आहे न, मदीने जे साईं जो उम्मती आहे न। अल्लाह वारा ॾिसंदा केॾो बि ॾाढो मुड़ुसु हुजे, कीअं हुजे, उनखे ॿाहूं ॿधंदो। अदा फ़क़ीर आहे, इनखे मां ॿाहूं ॿधंदुसि। इहो छाजे करे? त मदीने जो साईं मिलियो, सरकार जो उम्मती थियण सां असांखे त मस्जिद वणे थी, क़ुरान वणे थो, इस्लाम वणे थो, ईद उल फितर वणे थी, ईद उल उज़ा वणे थी। काफ़र इहा ईद काथे कंदा आहिनि, वाणिया इहा ईद काथे कंदा आहिनि। माना असां जूं ईदूं बि तॾहिं थियूं जॾहिं मदीने जे साईं जा उम्मती थियासीं। असांजो इस्लाम तॾहिं थियो जॾहिं महबूब जा उम्मती थियासीं। असांखे मस्जिद तॾहिं थी वणे जॾहिं सरकार जा उम्मती थियासीं। त पोइ जेका ख़ुशी आहे, जेको करम आहे, इहो तॾहिं आहे जॾहिं मदीने जो साईं आयो, ऐं इहो करम असां ते तॾहिं आहे जॾहिं महबूब जा उम्मती आहियूं। त पोइ पक ॼाण जेको मीलाद शरीफ जी ख़ुशी नथो करे, इन जहिड़ो बेकार माण्हू ई कोन्हे। सभु ख़ुशियुनि जो सदको, सभु ख़ुशियूं 12 रबीउल अव्वल शरीफ जो सदको अथई सोना। तॾहिं त अल्लाह साईं वॾा कम कराया हा महबूब जे मीलाद ते, यानी विलादत ते। मीलाद माना महबूब जे आमद जो तज़किरो। उहो को आम तज़किरो नाही, तमामु वॾो आहे। अम्मा आमना साइण फरमाए थी त मुंहिंजे पेट मुबारक में इहो नूर आयो त अहिड़ी महिरबानी थी जो पथरी ते चुंबर पथरी पत्थर ईअं पेर खे घिरी वञे, तंग करे, फाड़े विझे, सूर करे, मुंहिंजो पेर अचे त रबड़ थी वञे। यानी पथरी सुञाणे पई त अम्मा साइण आहे मदीने जे साईं जी। इते अदब क्या? अॼु अदब नथा कनि। आवाज़ हाणे फरमाए थी त खूह ते पाणी भरण वञा, तॾहिं खूह हूंदा हुआ, पोइ हीअं जो डोल या बाटली या रसे में विझी हेठि कयां, हाणे हेठि आहे जेसि ताईं वञे पाणी पाणी मथे चढ़े। अब पाणी खे मथे केरु पियो करे? पत्थर खे रबड़ केरु पियो करे? इहे अलाह जा कम आहिनि। अम्मा साइण फरमाए त थुक उछलिया त उन मां अतर जी ख़ुशबू अचे। पोइ अम्मा साइण फरमाए थी त जॾहिं उहो टाइम थियो त हज़रत अब्दुल मुतलब साईं
काबतुल्ला शरीफ में विया काबतुल्ला शरीफ जा मुजावरा वॾे असर सां हलिया वेंदा इबादत करण हाणे उहे काबतुल्ला शरीफ हुजनि घर में अकेली हुजां ईअं मूंखे लॻो त हाणे मूंखे उहे आसार थियनि था चई ईअं हिकिड़ो हथु निकितो सर्फ हथु उन में ही प्यालो हुजे उन मूंखे लॻी खीर जहिड़ी अछी शइ थधिड़ी हीअं जो पीतम त न को सूर जी ख़बर न को कंहिं शइ जी ख़बर आवाज़ ॾिसे थो त इहे इस्पताल ॾे वञनि था माण्हू ऑपरेशन कराइण अहिड़ी था सुई हणनि जो अखियुनि सां ॾिसे थो उन उज़वे में सूर ई नथो थिए त पोइ अलाह ॾांहुं जेको पाणी आयो इहो बि त को पाणी हूंदो न पोइ अमां साण चई हूरा आहियूं मुंहिंजे लाइ ऐं जंहिं महिल सरकार जी आमद थी त इहा आम ॿारनि वांगुरु न ई त को ईअं जीअं औरतुनि खे सूर थींदा आहिनि हे थींदा आहिनि का शइ न ईअं हिकिड़ी नूर चिमकियो पर नूर अहिड़ो चिमकियो जो शाम जूं माड़ियूं चिटियूं ॾिठूं हाणे तक़रीबन 500 माइल परे आहे जीअं हितां कराची हाणे कराची ताईं हितां को ॾिसंदो केरु ॾिसंदो बाबा जबल हिते त जबल बि कोन्हनि पर विचूं जबल आहिनि त पोइ अम्मा साइण कीअं शाम जूं माड़ियूं ॾिसे पई हाणे जेका अम्मा शाम जूं माड़ियूं ॾिसे पई जंहिं बचड़े जे अचण सां अहिड़ो नूर थियो जो जबल बि रोके न पिया सघनि ऐं ॿियूं शयूं बि रोके न पियूं सघनि त इहो महबूब पाण छा छा ॾिसंदो हूंदो पोइ जो सुन्नत जमायत वारा चवंदा आहिनि अदा मदीने जो साईं असांजे हाल खे ॾिसे थो पोइ हिकिड़नि खे वरी तकलीफ़ थींदी आहे हू साईं वरी का थो ॾिसे अड़े बाबा साईं हाज़ुर नाज़ुर आहिनि न न हाज़ुर नाज़ुर न आहिनि तव्हां कूड़ था आणो पोइ हाज़ुर नाज़ुर आहिनि त निमाज़ तव्हां छो था पढ़ायो इहे बेअदब आहिनि तव्हां वरी हयातुन नबी चई साईं खे तकलीफ़ था ॾियो त असांजे मीलाद में ईंदो साईं पंध कीअं ईंदा अड़े मदीने जो साईं नूर वांगुरु ईंदो आहे पोइ नूर पंध ईंदो आहे छा ख़ैर त वॾा हिकिड़ा कम थिया महबूब जी आमद ते ऐं ॿियो अमां साण चयो त झंडा ॾिठमि उहे ईअं लुॾनि पिया जीअं ओयो झंडो लुॾे थो हवाए ते लुॾे थो न हा इनखे सॾिबो आहे झूलण झंडे जो झूलण अमां साण फरमाए थी हिकिड़ो मशरिक़ में ॿियो मग़रिब में ॿियो काबतुल्ला जे मथां हाणे इहे को ज़मीन में लॻल आहे छा इहे मलाइक हथ में खणी बीठा ऐं एॾा वॾा झंडा खणंदा बि मलाइक माण्हू थोरो ई खणंदो त मलाइक मोकिलिया रब करीम हूरूं मोकिलियूं रब करीम बेश्ती कम थिया अमां साण फरमाए थी ईअं जो मुंहिंजो बचिड़ो आयो त नाड़ो वढियल तुहर थियल ढकियल कपड़ा पातल सींध सुरमा थियल छाजो वेझारियूं खुशबू खयूं पई वञे हे सरकार जी आमद आहे जंहिंजा तूं असां उम्मती आहियूं मूंखे ॾस ईअं कंहिं नबी जी आमद थी आहे तुंहिंजे असांजे आका जी आमद त ईअं थी आहे न पोइ असांखे हक़ आहे त ख़ुशी कयूं या न कयूं भली दुनिया में अलाह पुटड़ा ॾिए त ख़ुशियूं कयूं पोइ अहिड़ो महबूब मिले त ख़ुशी कीअं न कयूं मां तोखे साबित करे ॾिनो त असांखे जेका बि ख़ुशी आहे भले ईद उल फितर हुजे भले ईद उल उज़हा हुजे जेके बि ॻाल्हियूं आहिनि क़ुरान मजीद जो मिलण हुजे लैलतुल क़द्र वारी राति हुजे जेके बि ॻाल्हियूं आहिनि बुखारी शरीफ़ हुजे सभु तॾहिं मिलियूं आहिनि जॾहिं मदीने जो साईं मिलियो न त अॼु बि जेके महबूब खे नथा मञनि पंहिंजो नबी नथा मञनि उहे इन शइ खे नथा मञनि जेके सरकार खे मञनि था तूं असांजो नबी आहे त इहे शयूं बि उन्हनि जे लाइ हे वॾी नेमत आहे हे एॾी वॾी नेमत आहे जो अल्लाह ताला फरमायो जिब्राइल खे त जिब्राइल बेश्त जा त सिंगार करायो हाणे तव्हां कॾहिं घरनि खे रंग करायो आहे केरु आहे जंहिं वेझड़ रंग करायो हुजे पंहिंजे घर खे हथड़ो त खणे मां ॾिसां कोन कराए थो रंग घर खे अबा लख ॾेढ खाई थो वञे जे रंगो कराए मां अॻिती आहे हाणे केरु साईं सिंगार कराए इन सां गॾु गुल ॿूटा इन सां गॾु घर जा ॿिया लाइटूं राडूं सोलर एॾो ख़र्च थियो थियो सिंगार ते पर जेॾो वॾो बंगलो ऐं जेॾो क़ीमती बंगलो त उन जो सिंगार बि एॾो महांगो त पोइ बेश्त जो सिंगार केॾो महांगो हूंदो हाणे अलाह जे लाइ त का शइ महांगी कान्हे उहो त मालिक आहे पर अलाह फरमायो बेश्त अॻे सिंगारियल हो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद ते जिब्राइल वञी जन्नत जे इन रिज़वान खे चयो त जन्नत जो ॿीहर सिंगार कनि छो
जन्नत खे आबाद करण वारो जो अचे पियो दुनिया बाबा जन्नत में निठ माण्हू वेंदा न अल्लाह ताला असां इंसाननि जे लाइ ठाही आहे न ऐं उहे वेंदा जेके अल्लाह खे मञीदा ऐं अल्लाह जी ॻाल्हि बि मञीदा हिकिड़े खां पुछनि पिया बा मुस्लमान मोमिन चई ॿिन्ही में फ़र्क़ु आहे मुस्लमान ऐं मोमिन में फ़र्क़ु आहे कहिड़ो फ़र्क़ु आहे चई मुस्लमान उहो आहे जेको अल्लाह खे मञे अल्लाह खे जेको बि मञे मुस्लमान आहे चई मोमिन उहो आहे जेको अल्लाह खे त मञे पर अल्लाह जी बि मञे हाणे असां मुस्लमान त आहियूं पर अल्लाह जी ॻाल्हि खे नथा मञूं अल्लाह खे मञूं था अल्लाह फरमाए नमाज़ पढ़ असां चयो हाणे केरु पढ़े क़ुरान थियूं पोइ पढ़ंदासीं अल्लाह फरमाए हे कमु न कर उहो कंदासीं अल्लाह फरमाए हे कमु कर उहो न कंदासीं त जन्नत में उहे वेंदा जेके अल्लाह जी ॻाल्हि मञीदा त पोइ इहा जन्नत ख़ाली पई हुजे हा जॾहिं अल्लाह खे ई न पिया मञनि त अल्लाह जी ॻाल्हि वरी काॾूं मञनि हा अल्लाह फरमायो सिंगार कराए मुंहिंजो महबूब आयो आहे इहो ई त वञी मुंहिंजी सुञाणप ॾींदो माण्हू मूंखे बि मञीदा त मुंहिंजे हुकुम खे बि मञीदा बुख ॾींदो मान रमज़ान शरीफ़ में गर्मी हूंदी कम हूंदनि त बि मुंहिंजो हुकुम अखियुनि ते रहंदा बाबा अल्लाह फरमायो आहे मां रब जो हुकुम मञींदुसि भले उञ लॻे बुख लॻे मां रोज़ो रखंदुसि पैसा प्यारा हूंदनि पर मां अल्लाह फरमाईंदो मान इन मां 40 पती ज़कात ॾियो पोइ उन्हनि प्यारनि पैसनि मां जेके महिनत सां कमाया हूंदव त बि ज़कात कढी ॾींदा पैसनि मां न बाबा अल्लाह फरमायो इहो कमु करण वारो आयो न इहा सुञाणप ॾियण वारो आयो न महबूब अॼु जो इहो रब करीम मिठो थो लॻे अल्लाह जा हुकुम अखियुनि ते था लॻनि अल्लाह साईं फरमायो त जन्नत खे सींगार इन मुंहिंजी जन्नत जी आबादी करण वारो मुंहिंजो महबूब आयो आहे दोज़ख जा दर बंदि कर वञी चओ दोज़ख जो उहो मलाइक जो नालो आहे मालिक दोज़ख जो दारोगो वञी मालिक खे चओ दोज़ख जा दर बंदि करे साईं छो बंदि करे ठाही जो थी अल्लाह फरमायो त दोज़ख में माण्हू पवंदा पर मुंहिंजो महबूब उन्हनि खे मां खां रोई माफ़ी वठी बिश्त वठी वेंदुमि मां पंहिंजे महबूब जे करे छॾे ॾींदोमान दोज़ख जा दर बंदि कर बिश्त जा दर खोल हाणे मूंखे ॾस असांखे दोज़ख खां छॾाइण वारो आयो त बि मदीने जो साईं आहे असांखे जन्नत ॾियारण वारो आयो त बि मदीने जो साईं आहे अड़े महबूब जो हुकुम अखियुनि ते रखूं त बिना पुछा जे जन्नत में वञूं पर गुनहगार थियूं त बि मदीने जो साईं क़यामत ॾींहुं रोई रोई असांखे छॾाए हाणे मूंखे ॾस त अहिड़ी नेमत थी आहे का हा अहिड़ो करम थियो आहे जे न थियो आहे त ॿुध अल्लाह जो फरमाए लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन ओ मोमिन तो ते अल्लाह जो वॾो एहसान आहे नेमत आहे रब हे अखियूं हे कन हे वजूद हे ज़मीनूं हे खाधा अलाए छा छा नेमतूं ॾिनियूं थी अल्लाह साईं फरमायो नेमतूं आहिनि पर मां जेको ख़ासि तो ते एहसान कयो आहे उहो इहो आहे त हे महबूब ॾिनो थमाए हाणे साईं छा कयूं ॿिए हंधि अल्लाह फरमायो त व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस पंहिंजे रब जे नेमत ते अल्लाह जा गुण ॻाईंदो कर रब जे नेमतुनि ते अल्लाह जा गुण ॻाईंदो कर हाणे मूंखे ॿुधाए जॾहिं आम नेमतुनि ते गुण ॻाइण जो हुकुम आहे त हे आला नेमत जेका आहे इन्हीअ ते घणा गुण ॻायूं मरण घड़ी ताईं ॻायूं त बि पूरा न पव 12 महीने था ॻायूं हे घड़ी खन यादि ताज़ी था कयूं अॼु सॼो ॾींहुं तव्हां भाग वारा आहियो हे फ़कीर खे उनजे नसीब में जो मुर्शिद कामिल अथसि हा जेल मां बि उन कढायो हुउसि मना सम्झे हीअं हूअं बातिनी मदद बि थींदी आहे ज़ाहिरी मदद बि थींदी आहे मुर्शिद करीम जी दुआ जी मदद थींदी आहे उहो दुआ घुरंदो आहे रब करीम खे अर्ज़ कंदो आहे मुंहिंजा मौला मूंखे तुंहिंजे करे चिंबड़ियो आहे मदद कर पोइ अल्लाह जे हथ में सभु कुझु आहे अहिड़ा कम कंदो आहे जो ॻुझी मदद थी वेंदी आहे पर जीअं त अर्ज़ मुर्शिद खे कंदा आहियूं दुआ उनजी थींदी आहे पोइ चवंदा आहियूं दादा मुर्शिद कामिल पहुतो पोइ हिकिड़नि खे वरी सम्झ में न ईंदी आहे ही वरी मुर्शिद जे नाले ते चए हे फलाणो थियो हे ही थियो पुट अलाह ॾिनई अबा अलाह ॾिनो पर अलाह बेपरवाह अॻ में न पियो ॾे हाणे ॾिनई अबा जेल में न पियो निकिरां
पंहिंजे मुर्शिद कामिल खे रड़ियूं कयमि इएं जो नज़र कयईं उन जो ॾिसण बि ॻाल्हि आहे न नज़र इहो चवंदा आहियूं त मुर्शिद नज़र त कजांइ उन नज़र जो मतिलबु छा आहे नज़र मुर्शिद कामिल जी थींदी आहे असांजो हिकिड़ो फ़क़ीर हो हकीम हाणे कुराड़ो थी वियो आहे उहो नओं नओं हिकमत सिखे पोइ मूंखे ॻाल्हि कयईं त पारो हिकिड़ो थींदो आहे पारो उहो हकीमनि खे ख़बर आहे उहो मारींदा आहिनि ताक़त जे लाइ चई उहो मां पारो मारियो हिकमत जे हिसाब सां पोइ मूंखे उहो न हुउसि सम्झ में न आयो कमु चङी तरह करणु न आयो उहो तो खवाए चए साईं पोइ त मुंहिंजे अची मूंखे उन तंग कयो दवा मथे वञ जो सूर न पियो पर हीअं जो पए त हीअं मग़ज़ में बसि हीअं अलाए छा थिए नेठि दवा धर्म न लॻी हकीम उस्ताद बि चयो ॿियनि बि चयो चए पंहिंजे हथ सां पाण कई अथई पंहिंजे पेर ते कुआड़ो पाण आयो अथई हाणे तुंहिंजी दवा कान हुजे चई पोइ दरगाह शरीफ़ ते आयुसि साईं बादशाह मशहूरु नाले साईं खे दाह ॾिनमि हाणे मां साईं नाह करे वेठो आहियां मां हाणे दवा त खाई वेठो आहियां पाण फरमायूं चरिया हल चुप कर चए साईं बादशाह बि ख़्यालु न पिया कनि बसि ईअं फरमायूं घणो ॻाल्हाए बि न पियो सघां चए हिकिड़ो ॾींहुं टिकियो में ॿिए ॾींहुं ॿिए पहिरीं नमाज़ ते थी वई फर्ज़ सुनत हले पई हीअं जो मूंखे मथे में सूर पियो साईं बरकातूं पढ़ी हाणे अतहियात पढ़नि पिया वेठा मां उथी मां हाणे मस्जिद जे ठुल खे वञी टकर हणां मथो वञी फाटे एॾो सूर पियो चए इहो ख़्यालु करे उथुमि त उन महिल साईं बादशाह सलाम हरायो हीअं जो मां ॾिठमि त साईं बादशाह जे अखियुनि मुबारकनि मां ईअं सम्झुमि त का लाट निकिती आहे ठका मूंखे हित थी वई त ईअं मुंहिंजो अखियूं बंदि थी वियूं मां ॾिसां पियो त मुंहिंजे कन ऐं नक मां दुआ था निकिरनि इहो मूंखे महसूसु पियो थिए चए साईं उते जो उते सूर छॾे मुंहिंजा अदा हे वॾियूं महिरबानियूं आहिनि मदीने जे साईं जूं मुर्शिद कामिल जूं त फ़क़ीर मद इस्माइल सां बि त थी न ज़रूरु तव्हांखे बि ॿुधाई हूंदई त अॼु हे वरी ख़ासि महिरबानी थियसि हाणे हे शामियाना हया अथई हे गुल बूटा हया अथई कालीन हया अथई लाउड आंडा अथई भले तूं असां क़दुरु न कयूं अलाह त क़दुरु कंदो आहे न हा मदीने जो साईं त क़दुरु कंदो आहे न उन्हनि रब करीम खे त ख़बर आहे न उन पंहिंजे महबूब खे बि ख़बर ॾिनी आहे न हे अॼु ख़ुशियूं पयूं थियूं थियनि मीलाद दुनिया में काथे बि कर महबूब खे उते ख़बर हूंदी आहे शाह वलीउल्लाह जे वालिद ऐं हे जी ॻाल्हि ॿुधायां थो उहो वॾो मुहद्दिस आहे मुफ़स्सिर आहे वॾो आलिम आहे तो असां वांगुरु न आहे त ज़िट जो ठका पियो पए सचा आलिम दीन उन किताब में लिखी छॾियो त बाबो मुंहिंजो उर्स कंदो पोइ हिकिड़े साल पैसड़ा थोरा हुअसि पोइ चयईं त हाणे जेसिताईं पैसा थियनि त तारीख़ गुज़री वेंदी कंदुसि त पोइ सही पर तारीख़ न गुज़ारींदुसि मीलाद कंदुसि वञी भुॻड़ा वठी आयो जेतिरा पैसा हुअसि भुॻड़ा वठी आयो 10 सेर 8 सेर 9 सेर 11 सेर माना जेके बि वठी आयो हाणे भुॻड़ा विराई जिथे खंड विराईंदो हो खीर विराईंदो हो बिरयानी विराईंदो हो ज़रदा विराईंदो हो वॾा इंतज़ाम थींदा रुगो भुॻड़ा विराई हाणे भुॻड़ा त विराइजी विया हाणे सोमणी नमाज़ पढ़ी जॾहिं सुतो निंड में ॾिसे त सुभाणे अल्लाह मदीने जा साईं वेठा हिजाब परे थी विया हिजाब हटी विया सरकार जी ज़ियारत पई थिए लख वज़ीफ़ा पढ़े ज़ियारत नथी थी सघई मदीने जे साईं सां मोहब्बत में मीलाद कर त घर वेठे ज़ियारत कराईंदे अहिड़ो नुस्ख़ो थी छो त इहो दस्तूर रखियो आहे रब करीम त जेको महबूब सां मोहब्बत करे त उन जा महिमान थींदा आहिनि पोइ चए मां ॾिठो त साईं जे आॾो सभु कुझु पिया आहिनि सामान मानियूं हे हो भुॻड़ा बि पिया आहिनि पाण फरमाइनि था बचड़ा हे तुंहिंजा भुॻड़नि जी लप बि असां वटि पहुती आहे हाणे मूंखे ॾस इहा केॾी वॾी नेमत आहे जो इहा भुॻड़नि जी लप महबूब जे हथ मुबारक ते वञी पुॼे मुस्लमान ॿियो छा खपई हे वो मीलाद शरीफ़ त आहे हे त उहो अमल आहे जो इहा देगड़ी इहे चांवरड़ा हे इंतज़ाम इहे नथा पहुचनि इहा मोहब्बत उते पहुचाए मुंहिंजा सुहिणा हे मीलाद शरीफ़ जेको आहे अल्लाह फरमायो वज़कुरू नेमतल्लाह अलैकुम बाना पंहिंजे रब जे नेमतुनि खे यादि कयो मीलाद शरीफ़ में इहे ॿई ॻाल्हियूं आहिनि कहिड़ियूं नेमत जो ज़िक्र बि आहे नेमत जो बयान बि आहे अल्लाह जा गुण ॻाइण बि आहिनि मुंहिंजा सुहिणा इहो मदीने जे साईं पाण मल्हायो आहे
मदीने जे साईं केतिरियूं हदीसूं मुबारकूं आहिनि पंहिंजी विलादत पाण बयान कई अथऊं काथे पंहिंजो मीलाद रोज़ो रखी मल्हायो अथऊं असहाब सॻोरा ॾींहुं राति महबूब जे आमद जूं ॻाल्हियूं कंदा हुआ साईं जो शान ॻाईंदा हुआ अॼु उहा सुन्नत अहले सुन्नत वल जमायत में जारी आहे पोइ उन टाइम में खणी हे जदीद सहूलत न हुई शामियाना न हा हेॾा लाउड न हा इहे अॼु हिन त पोइ जदीद सहूलियात अॼु ॿियूं बि त घणियूं आहिनि न अॻे हज ते वेंदा हुआ उठ ते घोड़े ते अॼु माण्हू जहाज़ ते था वञनि पोइ अॼु माण्हू उठ घोड़े ते वेंदा न बाबा तॾहिं त न हा हाणे मां हज ते चढ़ियो थो वञा मिना में उञ मरंदी ख़लक हाणे हुकूमत उते पाई पाणी पहुचाए छॾियो आहे चपे चपे पाणी पियायो पोइ इहे सभु जदीद सहूलतूं आहिनि न अॻे जहाद थींदो हो तरार खणी घोड़े ते चढ़ी वञी विढ़ंदा हाणे बाबा ट्रैक कायूं वञ तोफ कायूं वञ जहाज ते चढ़ियो वञ त जदीद सहूलियात आहिनि ज़मानो पोइ आहे ॻाल्हि साॻी आहे शयुनि जी सूरत थोरी चेंज थी आहे जिहाद अॼु बि आहे हज अॼु बि आहे मीलाद अॼु बि आहे मीलाद तॾहिं बि हो मदीने जे सोणे साईं रोज़ो रखी मीलाद कयो आहे शुक्रानो कयो आहे असहाबनि महबूब जूं आमद जूं ॻाल्हियूं करे शुक्रानो कयो आहे अॼु जदीद सहूलियात आहे अॼु लाउड रखिया था वञनि अॼु शामियाना रखिया था वञनि अॼु देगियूं कयूं थियूं वञनि ॻाल्हि साॻी आहे पर उन में जदीद सहूलियात जे करे वाधारो आहे का बिदअत नाहे को नओं कमु नाहे उहो साॻियो कमु आहे अल्लाह क़ुरान में बयानु फरमायो मदीने जे साईं पाण पंहिंजो मीलाद बयानु फरमायो महबूब पाण पंहिंजो शुक्रानो आमद जो बि अदा कयो मां असांखे सबक़ ॾिनो त तव्हां बि कयो असहाबनि इहे ॻाल्हियूं कयूं अॼु मोमिन कंदा था तोखो असांखो अॻ में मुहद्दिसनि कयूं मुफ़स्सिरनि कयूं उन्हनि जा किताब पढ़ी ॾिस किताब भरिया पिया अथनि मदीने जे साईं जे विलादत सां महबूब जे सीरत सां महबूब जे आमद जे ॻाल्हियुनि सां अॼु अहले सुन्नत जा आलिम पीर कंदा था वठनि मुंहिंजा सोना मीलाद जो वॾो सवाब आहे ही अल्लाह जे हुकुम जी बजावरी आहे हे ख़ुशी आहे हिन ख़ुशी जो एवज़ो सम्झबो आहे न सोना हाणे अहिड़ा माण्हू चालाक थी चढ़ंदा टमाटा त सभु टमाटा पोखींदा चढ़ंदो अघु बसरनि जो त सभु बनी में ॿियूं शयूं पटे उहो कंदा वरी चढ़ंदी कणक त कमंद पटे कणक पोखींदा चढ़ंदी कमंद त वरी कणक कमंद पोखींदा एतिरो अकुल अथी त हे बि अकुल त रख न त अबू लहब ख़ुशी कई अबू लहब 12 रबीअल अवल ते बानी पई ॾसेसि त भाइटियो ॼायो थी भाइटियो तुंहिंजे भाउ खे हज़रत अब्दुल्ला साईं खे पुटु ॼायो आहे पर ॾाढो सुहिणो आहे नूर आहे ख़ुशि थी उन टाइम में जीअं वॾी ख़ैरात कबी आहे त बानो या बानी आज़ादु कबी हे बानीअ हीअं आंगुर खणी चईसि त वञो एॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि कई थी जो इन ख़ुशी में आज़ादु कयो पोइ अॻिते हली काफ़र थियो मुस्लमान न थियो अलाह फरमायसि अबू लहब तूं बाह में सड़ंदे तूं मुंहिंजे महबूब ॾे पथर उछलाए पोइ जॾहिं मरी वियो त हज़रत अब्बास मोमिननि जो सरदार आहे ऐं उन्हनि जा ख़्वाब सचा हूंदा आहिनि तॾहिं त हदीस में बयानु थियल आहे उन चयसि पोइ ॾिठईंसि मरण खां पोइ अबू लहब छा थियो चई छा थियो सड़ा थो इस्लाम क़बूल न कयुमि सड़ा थो मदीने जे साईं जी ॻाल्हि क़बूल न कयुमि सड़ा थो पर अजब ॻाल्हि आहे सूमर जो ॾींहुं थींदो आहे त अज़ाब मुंहिंजो हटी वेंदो आहे अज़ाब त हटी वेंदो आहे रहंदो हिन आंगुर भाऊ खीर निकिरंदो आहे हाणे मूंखे सची ॿुधाए त आंगुर भाऊ खीर कढे त रब कढे साईं ॼण टोटी पई थी वहे आंगुर भाऊ खीर निकिरंदो आहे उहो मां पीअंदो आहियां पोइ मां पुछियो त क़ब्र में हेड़ी महिरबानी काफ़र सां कीअं थी थिए मूंखे ॿुधायो वियो त बानी जो आज़ादु कई हुई हाणे मूंखे ॾस त हुन भाइटियो सम्झी ख़ुशी कई अल्लाह उन जो बि एवज़ो ॾिनुसि तोड़े काफ़र आहे त जेको मुस्लमान आहे कलमो शरीफ़ पढ़ंदड़ आहे रब जो सचो बानो आहे मदीने जे साईं जो उम्मती आहे हाणे उहो जो रहमत लिल आलमीन सम्झी रब जो इनाम सम्झी अल्लाह जी वॾी नेमत सम्झी पंहिंजो आका सम्झी ख़ुशी करे त उन जो सवाब केॾो हूंदो उन जी क़ब्र में नूर केॾो हूंदो उन जी क़यामत केॾी भली हूंदी त पोइ सियाणो थी सोड़ा मीलाद शरीफ़ कंदो कर महबूब जा मौलूद पढ़ाईंदो कर मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं कंदो कर ख़ुशि थींदो कर पर ख़ुशियूं तॾहिं नसीब थींदई जॾहिं ख़ुशियुनि वारनि सां गॾु बि मां मुबारकबाद थो ॾियां तव्हांखे हिकु त हिन सुहिणी महफ़िल में अल्लाह तव्हांखे शिरकत नसीब कई थी थो सघे
जरवार जेके होटल ते वेही चांहियूं पी टीवियूं ॾिसी गिलाऊं करे पंहिंजो दफ़्तर गंदो कयो आहे। अॼु दफ़्तर नूरानी आहे। ऐं ॿियो इंतज़ार कयो अथव। इंतज़ार इन करे न कयो अथव त भत खाऊं। इंतज़ार इन करे कयो अथव त मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं ॿुधो मिठियूं। त मदीने जे साईं जे ॻाल्हियुनि मिठड़ियुनि जे लाइ जेको इंतज़ार कंदो आहे त इहो इंतज़ार उनखे वरी जन्नत में दर्जा ॾियारींदो। अल्लाह पाक चवण ॿुधण खे क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन मुबारक वसल्लम तस्लीमा। मुंहिंजा मौला हे जंहिं मीलाद शरीफ़ कयो आहे उन जे हक़ में दुआए ख़ैर था कयूं। उनखे मुंहिंजा मौला पंहिंजी महिरबानी फरमाए रिज़्क़ में बरकतूं अमन आफ़ियत ख़ैर घर में सुकून बचड़नि जो ख़ैर जेके आया आहिनि उन्हनि जे मथां बि रहमतूं ख़ैर। पोइ मीलाद शरीफ़ जे बरकत सां ज़हूर अहमद खे बि ख़ैर जो आणे ॾे। मीलाद शरीफ़ जे बरकत सां आतिफ़ जी अमर ख़ुशि न आहे उहा बि ख़ुशि थिए। मीलाद शरीफ़ जे बरकत सां ॿिया बि जेके बीमार हुजनि ख़ुशि थियनि। बे औलादनि खे औलाद मिले अमन आफ़ियत ख़ैर मिले रोज़ी रिज़्क़ में बरकत मिले तुंहिंजूं महिरबानियूं थियनि दीन ईमान मिले। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सल्ली अला सय्यदना मुहम्मद। सही हर शइ जो हिसाब अलॻि थींदो। पैसे जो सोन जो ज़कात इहे जेके हूंदा आहिनि